जी हाँ दोस्तों, ॻाल्हायो न लिखो, छो त लिखणु ॻाल्हाइण खां वधीक ताक़तवर आहे। लिखणु ॻाल्हाइण खां वधीक पुर असर आहे ऐं लिखणु ॻाल्हाइण खां वधीक एथेंटिक बि आहे। दोस्तो, यकीनन ॻाल्हाइण लिखण खां क़दीम आहे। तहरीर जी तारीख़ एतिरी पुराणी न आहे जेतिरी लफ़्ज़नि जी, पर ॻाल्हाइण वक़्तु घणे क़दुरु असीं जज़्बात में अची वेंदा आहियूं। ॻाल्हाइण में घणे क़दुरु असां लफ़्ज़नि जी दुरुस्त चूंड न करे सघंदा आहियूं। ॻाल्हाइण वक़्तु असां पंहिंजे पाण ते उहो ज़ाब्तो न रखी सघंदा आहियूं जंहिंजे लाइ थोरी विथी, थोरे सब्र ऐं थोरे गौर फ़िक्र जी ज़रूरत हूंदी आहे ऐं नतीजे में जाम सारा मामलात बिगड़ी था वञनि, जाम सारो नुक़सान थो थिए ऐं असांजी ॻाल्हि उहो दुरुस्त तासुर नथी छॾे सघे। सो उन जे करे तमामु ज़रूरी आहे त ॻाल्हायो न लिखो। ऐं तव्हांजे साम्हूं चंद मिसालनि जे ज़रिए पंहिंजी ॻाल्हि खे दुरुस्त साबित करण जी कोशिश कंदुसि ऐं आऊं यकीन थो रखां, मूंखे उमेद आहे घणे क़दुरु त अव्हां इत्तफ़ाक़ कंदव। ॾिसो दोस्तो, सभ खां पहिरीं ऐं अहम तारीफ़ करियो। ॻाल्हाइण जेकॾहिं तव्हां तारीफ़ करियो था लफ़्ज़नि में, लफ़्ज़ जेके तव्हां ज़बान सां उचारियो था उहे एतिरा देर पा असर न छॾींदड़ आहिनि, पर जेकॾहिं तव्हां तहरीर जे वसीले करियो था त उहे जटादार हूंदा। तमामु सादा मिसाल, ऐं आउं चाहींदुसि त ईअं थियणु घुरिजे। आम तौर ते तव्हां जो वॾो भाउ आहे, नंढो भाउ आहे या भेण आहे, माउ आहे, पीउ आहे, को बि रिश्तो आहे, जेकॾहिं तव्हां लिखत में उन जो शुक्रियो अदा करियो था कंहिं चङाई जे बदिले, यकीनन इन्हनि रिश्तनि जा अहसान तव्हां ते हूंदा ई। त पोइ जेकॾहिं तव्हां जो वॾो भाउ फ़र्ज़ करियो तव्हांजी कंहिं कम में रहनुमाई करे थो या मदद करे थो ऐं पोइ तव्हां उनखे जेकॾहिं लफ़्ज़नि सां ई चओ था तव्हांजी महिरबानी, त पोइ यादि रखो त उहे लफ़्ज़ घणी देरि उन जे ज़हन में न रहंदा, पर थोरो तसवुरु करियो उहे लफ़्ज़ चवण बदिरां जेकॾहिं अव्हां पंहिंजे मुंहुं वेही कुझु जुमिला लिखो था पने ते ऐं तव्हां चओ था, फ़र्ज़ करियो लिखत में, त मुंहिंजा प्यारा वॾा भाउ, तव्हां मुंहिंजी हिन कम में मदद कई या रहनुमाई कई ऐं तमामु सुठी रहनुमाई कई, सो उन जे लाइ आउं तव्हांजो तमामु घणो थोराईतो आहियां ऐं ख़ुदा जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां जहिड़ा भाउ मूंखे नसीब थिया आहिनि। ख़ुदा शाल तव्हां जहिड़ो वॾो भाउ हर कंहिंखे नसीब करे ऐं आउं उमीद थो करियां त तव्हांजो इहो दस्ते शफ़क़त मूं मथां सदाईं रहंदो ऐं पोइ उहो पनो वेढ़े तव्हां कंहिं ॿार जे हथां उन ताईं पहुचायो था त पोइ तव्हां तसवुरु करे सघो था त जॾहिं उहो भाउ पढ़ंदो त बनिस्बत उन जे तव्हां ज़बान सां उनखे चओ हा महिरबानी, त इहे लफ़्ज़ हुन ते केॾो न सघारो असरु छॾींदा।
केतिरो न उन जे मुहबतनि में वाधारो कंदा। हू अञा बि अव्हां जे लाइ वधीक शफ़ीक़ ऐं मोहतरम थी वेंदो ऐं हू अव्हां जी चिठीअ खे संभाले बि रखंदो। हू लफ़्ज़ संभालणु थोरा ॾुखिया आहिनि, छो त उन्हनि जी का फिज़िकल सूरत न थींदी आहे। साॻे ई नमूने सां तव्हां नंढड़ी भेण खे कोई कंहिं कम जे लाइ एप्रिशिएट करियो था ऐं ख़ासि तौर ते पंहिंजी घरवारीअ खे, रुॻो जेकॾहिं को खाधो सुठो थी पचाए ऐं जेकॾहिं अव्हां उनखे लिखो था त तव्हां हीअ खाधो तमामु सुठो पचायो, मूंखे तमामु घणो पसंदि आयो। हाणे इहे ॿ जुमिला जेकॾहिं तव्हां ज़बान सां चओ, उन जे बनस्बत जेकॾहिं तव्हां पेपर ते लिखो ऐं पोइ तव्हां उन ताईं पहुचायो त पोइ तव्हां सम्झो था त इहे लफ़्ज़ ज़बानी आवाज़नि जे बदिरां तहरीरी सूरत में केतिरो न जटादार असर छॾींदा, तव्हांजे मुहबतनि खे वधाए छॾींदा। ऐं इहो करणु तमामु ज़रूरी आहे रिश्तनि जी मज़बूतीअ जे लाइ। ऐं हा, हिकिड़ी अहम ॻाल्हि, तव्हां लिखो, ज़रूरी न आहे त अॻियों पढ़ियलु हुजे, न। हाणे ईअं न चओ त पढ़ियलु न आहे त आउं छा लिखां, न। तव्हां लिखो, हू यकीनन कंहिंखां न कंहिंखां पढ़ायो वेंदो बि ऐं तव्हांजा तालुकात वधीक मज़बूत ऐं रिश्ता वधीक सघारा थींदा, उन्हनि में मोहबत भरबी, मिठास भरबी। त दोस्तो, तारीफ़ जे लाइ ॻाल्हायो न, लिखो, इहो अहम अथव। ऐं ॿियो मिसाल तकरार जे लाइ बि आउं ॾियणु चाहींदुसि। फ़र्ज़ु करियो तव्हां कंहिंखां नाराज़ आहियो, पंहिंजे कंहिं दोस्त खां ख़फ़ा आहियो, शागिर्द साथी हो, क्लास में फ़र्ज़ु करियो त तव्हांजी कंहिंसां अणबड़त थी आहे। हाणे अव्हां छा कंदा? जेकॾहिं तव्हां सिधो संओं लफ़्ज़नि जो सहारो वठंदव ऐं ॻाल्हाईंदव त पोइ तव्हां सम्झी सघो था त उहो नुक़सानदेह थी सघे थो। फ़र्ज़ु करियो तव्हां ॻाल्हाईंदो, में बि अॻियों बि ॻाल्हाए ऐं अहिड़े नमूने सां इहा शइ कावड़ में बि तब्दील थी सघे थी। तव्हां जज़्बात में अची सघो था, अॻियों माण्हू जज़्बात में अची सघे थो ऐं उन जे करे ठहण जे बदिरां मामिलो डही बि सघे थो। पर जेकॾहिं उन जे बनस्बत मुंहिंजी ॻाल्हि खे मञींदव ऐं ॻाल्हाईंदव न ऐं लिखण खे तरजीह ॾींदव त पोइ यकीन ॼाणो त वॾे फ़ाइदे में रहंदव। तव्हां छा कंदव? पंहिंजे मुंहुं वेही तय करियो त दोस्त सां जेका शिकायत आहे आउं लिखंदुसि, ऐं पोइ जॾहिं तव्हां लिखण वेहंदव घर अची पंहिंजे मुंहुं, त आउं दावा सां चवां थो त लिखंदे लिखंदे ई अधु कावड़ त तव्हांजी उते ई ख़तम थी वेंदी। तव्हांजी कावड़, तव्हांजो टेम्पर रिड्यूस थी वेंदो, तव्हां रिलैक्स थी वेंदो। ऐन मुमकिन आहे त तव्हां कुझु लिखो ई न, तव्हां का शिकायत करियो ई न। पर जेकॾहिं तव्हां पोइ बि लिखंदव त पोइ उहो जज़्बाती लफ़्ज़नि वांगुरु न हूंदो, उन में जज़्बाती जुमिला न हूंदा। ऐं पोइ जेकॾहिं उहो ई पेपर पंहिंजे दोस्त ताईं पहुचायो था त थोरो तसवुरु करियो, उहो दोस्त बि सिधी सईं जीअं त तव्हांखे वरंदी न ॾींदो त पोइ सब्र खां कमु वठंदो। ऐन मुमकिन आहे त हुन जी कावड़ बि घटिजी वञे, या मुमकिन आहे त हू बि इहो ई सोचे त हुन ॻाल्हायो न आहे त आउं बि लिखत में ॾियां। ऐं जॾहिं हू लिखत में ॾींदो ऐं वरी तव्हां लिखंदव त इहे जेके लिखत जूं शुनवायूं हलंदियूं न, इहे तव्हांजी कावड़ खे ऑलरेडी ख़तमु करे छॾींदियूं। पर बहरहाल वरी बि तव्हांजो तकरार लिखत जी सूरत में आसानी सां ख़तमु थी वेंदो, बनस्बत ॻाल्हाइण सां वधीक ख़तरे जा चांसिस। उन जे करे लफ़्ज़
लिखत जी सूरत में वधीक सघारा आहिनि, लिखत यादि रहंदी आहे। ही खाता बि दुकानदार लिखी छॾींदा आहिनि, मतिलबु विसरी वञनि कर्ज़ी। आउं तव्हांखे टियों मिसाल ॾियणु चाहींदुसि। फर्ज़ करियो तव्हां किथे घुमण वञो था ऐं पोइ वापसि अचो था, पंहिंजे दोस्त खे ॿुधायो था त आउं घुमण वियसि, मूं हीअ जाइ ॾिठी, हूअ शइ ॾिठी, ॾाढो मज़ो आयो, ख़ूब इंजॉय कयो। इन जा ॿ रद अमल थी सघनि था। ऐं हिकिड़ो त इहो त दोस्त जेकॾहिं तव्हांजो सफ़र सुठो रहियो आहे त दोस्त जेको आहे सो दिलि ई दिलि में खार पियो खाईंदो त काश आउं बि वञा हा। जेकॾहिं सफ़र ख़राबु गुज़रियो आहे त पोइ दोस्त शुक्र कंदो त आउं चङो जो न वियसि। पर जेकॾहिं सफ़र सुठो गुज़रियो आहे ऐं तव्हां लिखत में शयूं मोकिलियो था त तव्हांजो दोस्त दिलि ई दिलि में बि थी सघे थो त इहो सोचे यार काश आउं बि वञा। पर साॻे ई नमूने सां जेकॾहिं तव्हां ज़बानी सूरत में तव्हां ॿुधायो नथा, छो त अच्छा ज़बानी सूरत में जेकॾहिं तव्हां सां ॻाल्हाईंदो ऐं अहवालु ॿुधाईंदो त जाम सारियूं ॻाल्हियूं ॿुधाइण खां रहिजी वेंदियूं। पर जेकॾहिं तव्हां लिखत में उहो सफ़रनामो उनखे लिखत में ॾींदो त पोइ उन लिखत में जीअं त स्पेस मिलंदो आहे, विथी मिलंदी आहे, तव्हां जेके बि ख़्यालात, जज़्बात, एहसासात ऐं तव्हां जेको उते तव्हां महसूसु कयो हूंदो उहो सभु कुझु तव्हां लिखंदो, तफ़सील सां लिखंदो। ऐं पोइ मज़े जहिड़ी ॻाल्हि जॾहिं तव्हांजो दोस्त इहे शयूं पढ़ंदो या को बि इवन ॿियो माण्हू पढ़ंदो त पोइ उनखे ईअं महसूसु थींदो त जहिड़ो हू पाण गॾु घुमी रहियो हुजे। लिखत में हू जॾहिं पढ़ंदो त हुनखे महसूसु थींदो त ॼण आउं पाण घुमी वियसि। जेकॾहिं तव्हां लफ़्ज़नि सां ॿुधाईंदो त हू खार खाईंदो त काश आउं बि वञा हा। हिन में हू ख़ुशि थींदो त तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त लिखणु केॾो अहम आहे ऐं केॾा सुठा असर छॾे थो। सो दोस्तो, आउं गुज़ारिश कंदुसि त इन्हनि ज़िंदगीअ जे मामलनि खे सुधारण जे लाइ, बहितर करण जे लाइ ॻाल्हायो न, लिखो। लिखणु अहम आहे। ऐं पंहिंजी ॻाल्हि जो इख़्तिताम इन अहम नुक़्ते सां कंदुसि त जेके माण्हू पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि नथा उहे थोरो सोचे वठनि त पढ़ाई केॾी अहम आहे। पढ़ियल लिखियल हूंदो तॾहिं लिखंदो न।